दोस्तों, मां आहियां तव्हांजी दोस्त बंटी। मां सैर करण वञी रही आहियां। तव्हां बि मूंसां गॾु हलो, तव्हांखे मज़ो ईंदो। हिते तव्हांखे तमामु वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स नज़र अची रहियूं आहिनि। हे 3 बिल्डिंग्स आहिनि। हे ग्रे कलर जी बिल्डिंग टॉल आहे, पर ब्राउन कलर जी बिल्डिंग त हिन खां वधीक टॉल आहे। यानी हे टॉल आहे ऐं हे टॉलर। ऐं हे ॾिसो, हे वाइट कलर जी बिल्डिंग हिननि ॿिन्ही बिल्डिंग्स खां वधीक टॉल आहे, यानी टॉलेस्ट, सभिनी खां ड्रिकी। यानी ग्रे बिल्डिंग टॉल, ब्राउन बिल्डिंग टॉलर ऐं वाइट बिल्डिंग टॉलेस्ट आहे, सभिनी खां ड्रिकी। अचो पार्क में हलूं था। हे ॾिसो, कुछ ट्विग्स आहिनि हिते, कुछ ड्रिगियूं यानी लॉन्ग आहिनि, पर हिननि ट्विग्स खे ॾिसो, हे शॉर्ट आहिनि। हीअ ट्विग शॉर्ट आहे ऐं हीअ शॉर्टर, जॾहिं त हीअ शॉर्टेस्ट आहे। हे ॾिसो, हिन पार्क में ॿारनि जे लाइ रॉक क्लाइंबिंग आहे। हिननि खे क्लाइंब करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। हिते कुझु रोप्स बि रखियल आहिनि, काफ़ी लॉन्ग आहिनि। हीअ ऑरेंज रोप लॉन्ग आहे ऐं हीअ ब्राउन रोप लॉन्गर देन ऑरेंज रोप आहे, जॾहिं त हीअ ग्रीन रोप लॉन्गेस्ट देन ऑल आहे। Look at these beautiful birds, sparrow, parrot and eagle. स्पैरो हवा में मथे उॾामे रही आहे, पर पैरेट हिन खां वधीक मथे उॾी रहियो आहे। यानी स्पैरो हाई ऐं पैरेट हायर देन स्पैरो। ऐं ईगल त हिननि सभिनी खां मथे उॾामे रहियो आहे, यानी हाईएस्ट। हिते बॉल्स ऐं बलून्स नज़र अची रहिया आहिनि। हे वाइट बॉल लाइट वेट आहे, हिन खे ॿार आसानी सां खणंदा आहिनि। ऐं हे रेड बॉल हिन वाइट बॉल खां बि हल्को आहे, यानी लाइटर देन वाइट बॉल। पर बलून त लाइटेस्ट देन ऑल आहे, यानी सभिनी खां हल्को। दोस्तों, हाणे तव्हां ॿुधायो, which kite is highest in the sky? Green, red या blue? बिल्कुल सही, green kite. Which fruit is heaviest of all? Mango, watermelon या pineapple? सही, वाटरमेलन।